नशर फिरोज का ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक मोरो टूल प्लाज़ा नेशनल हाईवे वटि कलंदर लाल शहबाज तां वापसी ते पंजाब वेंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई। जॾहिं मुसाफ़िर कोच में सवार मुसाफ़िरनि जो तइदाद ॿारनि, औरतुनि ऐं मर्दनि समेत 80 जे लॻभॻि ॿुधायो वियो। हादसो सुबुह 7:30 बजे पेश आयो, जॾहिं त हादसे सबबि हिकु शख़्स नाले सैयद अली रज़ा शाह पंजाब वासी ज़ख़्मनि जा सूर नसण ते फ़ौत थी वियो। ज़ख़्मियुनि जो तइदाद 60 जे लॻभॻि ॿुधायो पियो वञे। ज़ख़्मियुनि खे मोरो दरस थाणे जे पुलिस ऐं मोटर पुलिस फौरी तौर ते पहुची ज़ख़्मियुनि खे इस्पताल पहुचायो। ज़ख़्मियुनि में 5 ॼणनि जी हालत ॻणती जोगी हुजण सबबि खेनि नवाबशाह रेफर कयो वियो। मोरो इस्पताल में इमरजेंसी पिणु लागू कई वई। मोरो क़ौमी शाहराह टूल प्लाज़ा वटि सेवण जे ज़ाहिरनि जी तेज़ रफ़्तारीअ सबबि कोच कल्टी थियण जो इतला। सिविल सर्जन डॉक्टर ख़ादिम अली मंगरियो सीनियर ड्राइवर मोहम्मद ईसा मेमन जी अॻुवानीअ में फिलफोर 2 एम्बुलेंस मोरो रवानियूं करे छॾियूं, जिन ज़ख़्मी मरीज़नि खे खणी इस्पताल पहुचायो।